दोस्तों साहत टीवी जे सिलसिले अंदर और सां हिन वक़्तु असां जंहिं शख़्सियत सां गॾु आहियूं उहा शख़्सियत सिंध जी नाले वारी शख़्सियत जंहिंजे सुञाणप जा खोड़ सारा हवाला हिकु ई वक़्तु तमामु बहितरीनु शाइर ख़ूबसूरत नसर नवीस तालीमदान ऐं उनखां अलावा हिकु तमामु बहितरीनु मुंतज़िम लाड़काऊं डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी जो चेयरमैन ऐं ॼातल सुञातल लेखक मोहतरम साईं प्रोफेसर मुख़्तियार समो साहिब सां हिन वक़्तु असां गॾु आहियूं। अचो त साणसि कचहरी कयूं। साईं मुख़्तियार साहिब, तव्हांखे असां साहत टीवी ते हलंदड़ सिलसिले अंदर ओर में भलीकार चऊं था। बिस्मिल्लाह, महिरबानी साईं। सभ खां अवल ॼाणणु चाहींदासीं त तव्हांजो बचपन कीअं गुज़रियो ऐं तव्हांजो जनमु किथे थियो, बचपन वारा ॾींहं तव्हां कीअं था यादि कयो? साईं, मुंहिंजो जनमु त ॾोकरी शहर में थियो हुयो, जेको लाड़काणे जो तालको आहे ऐं अॻु में बि हुयो ऐं हाणे बि आहे। उहो ख़ुदि हिकिड़ो तारीख़ी शहरु आहे जंहिंमें मोहन जो दड़ो बि आहे, ॿिया बि केतिरा ई हवाला आहिनि। पर मुंहिंजो वॾो अरसो जेको आहे उहो लाड़काणे में गुज़रियो आहे। माना पहिरें क्लास खां वठी ऐं वेंदे अॼु ॾींहं ताईं, जॾहिं मां पहिरें क्लास में पढ़ंदो हुउसि ऐं अॼु जॾहिं मां हाणे रिटायरमेंट जे वेझो थींदो पियो वञा, त इहो समूरो अरसो लाड़काणे में गुज़रियो। प्राइमरी एजुकेशन ताईं किथे थी? प्राइमरी एजुकेशन लाड़काणे में ई थी। ऐं हिते जुड़ियो चाड़ियो ॻोठ जो नालो आहे, भैंस कॉलोनी खां परे पासे खां उते। ऐं नंढपण मुंहिंजो जीअं आम रवायती ॿारनि जो गुज़रंदो आहे, पोरियत तबिके सां तालुक़ु रखूं था, तंहिंजे करे जीअं पोरियत ॿार जो नंढपण थिए, मुंहिंजो बि ईअं ई रवायती तौर ते। ऐं अदों खां पोइ वरी तालीम जे हवाले सां तव्हां सेकेंडरी तालीम किथे वरिती? सेकेंडरी तालीम पोइ मां DC हाई स्कूल लाड़काणे मां वरिती, मैट्रिक उतां कई ऐं उनखां पोइ डिग्री कॉलेज लाड़काणे में 1978 में इंटरमीडिएट करे निकितासीं उतां। ऐं उनखां पोइ वरी हिते कॉमर्स कॉलेज में BCom कयुमि ऐं BCom खां पोइ शायदि 81 या 82 में BCom थी। उनखां पोइ सिंध यूनिवर्सिटी में पाकिस्तान स्टडीज़ डिपार्टमेंट में रेगुलर मास्टर्स कई ऐं 1986 जे सेप्टेंबर या अक्टूबर में असांजो थी वई मास्टर्स सिंध यूनिवर्सिटी मां। उनखां पोइ 1987 में फरवरी में मुंहिंजी लेक्चरर तौरु अपॉइंटमेंट थी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में। पाकिस्तान स्टडीज़ में ई मां लेक्चरर उते अपॉइंट थियुसि। ऐं उते पोइ मां 1991 जे सेप्टेंबर ताईं उते हुयुसि। 91 पोइ वरी हिते लाड़काणे में शहीद ज़ैड भुट्टो एग्रीकल्चर कॉलेज ॾोकरी जे नाले सां उहो क़ाइमु थियो। तॾहिं त ॾोकरी तालको, पर पोइ हाणे तालकनि जी जॾहिं वरी विरासत थी त हाणे उहो कॉलेज बाकराणे तालके में अची वियो आहे। पर छो त नाले में उहो ॾोकरी शामिलु आहे, तंहिंजे करे ॾोकरी उहो लिखिजे थो पियो। त 1991 में मां हिते अची जॉइन कयो ऐं अॼु ॾींहं ताईं उन कॉलेज में आहियां मां। सही। अच्छा, हाणे इहो तव्हांजो तालीमी सफ़र, उनखां पोइ तव्हांजो जेको यानी इज़दवाजी जेका तव्हांजो सुबंध शादीअ वारो, उनखां पोइ ॿारड़ा वग़ैरह, उन्हनि जो बि ज़िक्र करियो। मुंहिंजा 4 पुट आहिनि साईं जी ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी तमामु सुठी एजुकेशन थियल आहे सभिनी जी। उन मां हिकिड़ो त डिप्टी डायरेक्टर आहे स्टेट बैंक में ऐं ॿियो कैडेट कॉलेज में लेक्चरर आहे अंग्रेज़ी जो ऐं टियों पुलिस डिपार्टमेंट में हुनखे नौकिरी आहे। ऐं हिकिड़ो जेको नंढो आहे उहो इकरा यूनिवर्सिटी में MS पियो करे सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में। बाक़ी 2 नियाणियूं आहिनि, हिकिड़ी जी MA थियल आहे ऐं ॿी अञा कॉलेज लेवल ते पढ़े। अच्छा मुख़्तियार साहिबु, हाणे तव्हांजो छो त जेको बुनियादी सुञाणप जो हवालो आहे उहो हिकिड़े तालीमदान वारो बि आहे, तमामु बहितरीनु उस्ताद वारो बि आहे। तव्हां नाले सेंटर जहिड़ो तमामु वॾो इदारो बि क़ाइमु कयो, उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। पर तव्हां बज़ाते ख़ुदि किथां इंस्पायरेशन तव्हांखे मिली, ख़ासि तौर ते अंग्रेज़ी ॿोलीअ जे हवाले सां? छो त तव्हां पाकिस्तान स्टडी खां पोइ वरी MA इंग्लिश बि कई ऐं हिन वक़्तु तव्हां कॉलेज में अंग्रेज़ी जे उस्ताद तौरु कमु कयो था। इहा इंस्पायरेशन किथां मिली तव्हांखे? बसि इत्फ़ाक़ चइजे इनखे या इनखे चूंड चइजे त मां जॾहिं कॉलेज में आयुसि ऐं थोरो शऊर संभालियुमि त मां पाण ई तलाश करणु लॻुसि त को अहिड़ो हल्को दोस्तनि जो हुजे जंहिंसां वधीक गहराइप रखिजे, जंहिंसां इंटरेक्शन बि थिए। हिकु इहा ॻाल्हि। पर मिसाल लाशऊर में अहिड़ियूं के ज़रूरु ॻाल्हियूं हूंदियूं। उन हवाले सां मां चवंदुसि त मुंहिंजो वालिद साहिबु उहो जो इंस्पिरेशन रहियो मुंहिंजो। उन करे हालांकि हू त यूनिवर्सिटी लेवल ताईं या स्कूलनि में उहो रेगुलर पढ़ियल कोन हुयो, मदरसनि में पढ़ियो, पर सिंधी तमामु सुठे नमूने सां लिखी पढ़ी वेंदो ऐं हिकमत कंदो हो बाबो। हिकमत में बाबे खे तमामु घणो एक्सपीरियंस हुयो ऐं दरवेश सिफ़त जो माण्हू। वालिद साहिब जो नालो छा? हकीम यार मोहम्मद समो। त हू सॼो ॾींहुं वेठो किताबनि जो मुतालियो कंदो हो। जेको बि किताबु हुनखे हथ में मिलंदो उहो उनखे पढ़ंदो हुयो। उहो सिंधी अदब जो हुजे, अख़बार हुजे, को मज़हबी किताबु हुजे या हिकमत जो किताबु हुजे या को सियासी, जेको बि तव्हां हुनखे किताबु ॾियो उहो पढ़ंदो ऐं सॼो ॾींहुं मां हुनखे पढ़ंदे ॾिठो।
त ज़ाहिरी आहे इहो बि मां असरु क़बूलु कयो ऐं उन खां पोइ जॾहिं ही मॉडर्न एजुकेशन इंटरमीडिएट खां पोइ वरी मथे वियासीं त पोइ वरी शौर बि अञा वधीक पुख़्तो थियो त हिकिड़ो अहसासु इहो मूंखे थियणु लॻो त जॾहिं असां पढ़ूं था त थोरे सुठे नमूने पढ़िजे ऐं उन खां पोइ एतिरी मेरिट पैदा कजे जो घटि में घटि किथे वञी इंटरव्यू में अपीयर थियूं त उते असांजी मेरिट खे एप्रिशिएशन मिले, क़दुरु थिए, का नौकिरी मिले त जंहिं असां अॻिते हली को पंहिंजो मुस्बत किरदारु ऑफिशियल पोजीशन में अची उहो वरी पोइ अदा करे सघूं। अच्छा, हाणे तव्हां ज़रई कॉलेज ॾोकरी में जॾहिं हिते आयो त पोइ तव्हांखे ख़्यालु आयो त हिते कोई अंग्रेज़ी जी सिख्या जो इदारो क़ाइमु कजे। सही। उहो छा हुयो आइडिया? हाणे असुल में छा आहे त मां जॾहिं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा में हुयुसि त तॾहिं बि कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन जे पासे ॾे मुंहिंजो लाड़ो हुयो। इवन जॾहिं शागिर्द हुयुसि त मां इहो कॾहिं सोचींदो हुयुसि त CS जे इम्तिहान में मां वेहा, पर पोइ इन खां पहिरियों मरहलो हुयो त मूंखे नौकिरी मिले, को रोज़गार जो मामिलो हल थिए। एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा में मां जॾहिं जॉइन कयुमि त जॉइन करण खां पोइ वरी ॿिए साल ते वरी मां CS जे इम्तिहान में वेठुसि ऐं उहो मुंहिंजे उमिरि जे हद जो उहो ॼण त आख़िरी ऐं पहिरियों ऐं आख़िरी अटैम्प्ट हुयो। छो त उन वक़्तु मुंहिंजी उमिरि 28 साल थी वई ऐं 28 सालनि खां पोइ CS में माण्हू जेकॾहिं प्योर गवर्नमेंट जो मुलाज़िम न आहे त एज रिलैक्सेशन बि न मिलंदी ऐं 28 सालनि खां पोइ नथो वेही सघे, पर जेकॾहिं सरकारी नौकिरी ऐं प्योर गवर्नमेंट जी आहे त पोइ 30 सालनि ते वेही सघे थो। पर छो त यूनिवर्सिटीज़ ऑटोनॉमस बॉडीज़ हूंदियूं आहिनि या कॉर्पोरेशन्स जा जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि खे एज रिलैक्सेशन न आहे मिलंदी, तंहिंजे करे मां उहो अटैम्प्ट ॾिनो 1988 वारो ऐं 28 साल एज में उहो मां पास कयो, रिटन बि पास कई, वावा वोस बि पास कयोसीं, मेरिट ते रहिजी वियासीं, सीटूं थोरियूं कुझु वधीक पास थियासीं, पोइ रहिजी वियासीं। पर उहो हिकिड़ो अहसासु अंदर में उहो मौजूदु हुयो त कॾहिं जेकॾहिं मूंखे मौक़ो मिले त मां पंहिंजनि शागिर्दनि खे, नौजवाननि खे, पंहिंजनि ॿारनि खे ऐं शहर वारनि खे इन पासे ॾांहुं हिकिड़ी ट्रेनिंग ॾियां ऐं हिकिड़ो दॻु ॿुधायां। पर उहा ट्रेनिंग तॾहिं हुननि जी मुकमिल थींदी जॾहिं हुननि खे सुठी अंग्रेज़ी बि ईंदी हुजे। अंग्रेज़ी अचण सां हुननि जो जेको रस्तो आहे इल्म जे खज़ाननि ॾांहुं खुली वेंदो, छो त सिंधी ऐं उर्दू त पढ़ी था सघूं असां ऐं ॿार बि पढ़ी सघनि था, पर इन सां गॾोगॾु अंग्रेज़ीअ ते दस्तरस हुनजी लिखण वारीअ ते ऐं ॻाल्हाइण वारीअ ते त जेको हू हासिलु कनि था वरी उहो कम्युनिकेट बि करे सघनि ॿिए ॾांहुं, उन सां लिखण वारी ज़रिए इहो पस मंज़र इहो हुयो। पोइ जॾहिं मां उतां ट्रांसफर थी मुंहिंजी ऐं हक़ीक़त इहा आहे त उहा ट्रांसफर मां पंहिंजी दिलचस्पी वठी ऐं पाण कराई, छो त उते मां पाकिस्तान स्टडीज़ पढ़ाईंदो हुयुसि ऐं हिते अंग्रेज़ी जे टीचर जी ज़रूरत हूंदी हुई ऐं छो त हीअ कॉलेज असांजो हुनजी कंपोनेंट हिकिड़ो हिसो आहे एग्रीकल्चर इंस्टीट्यूट जो, कॉन्स्टिट्यूशन कॉलेज आहे, त इन जे करे उतां यूनिवर्सिटी मां टीचर्स ट्रांसफर थिया त अंग्रेज़ी जो जेको टीचर ट्रांसफर थियो उहो हेॾे अचणु न पियो चाहे, छो त उनजो डोमिसाइल हैदराबाद जो, डोमिसाइल हैदराबाद में रहंदो हो। अहिड़े नमूने कोई बि यूनिवर्सिटी जो टीचर न पियो अचणु चाहे, छो त उहे हैदराबाद इन पासे जे रहनि पिया, हाला जा हुया की ॿिए पासे जा। पोइ मां वरी ऑप्शनली वाइस चांसलर खे गुज़ारिश कई त जेकॾहिं मूंखे तव्हां ट्रांसफर कयो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में कॉलेज में त मां हुते पाकिस्तान स्टडी सां गॾोगॾु अंग्रेज़ी बि मां पढ़ाए सघंदो, तव्हां मूंखां इंटरव्यू वठो। ऐं पोइ मूंखे हुननि हिते अंग्रेज़ी पढ़ाइण जे लाइ हिते मोकिलियो। त पहिरियों टर्म या पहिरियों जेको सेमेस्टर हुयो एग्रीकल्चर कॉलेज में जेको मां अचे हिते पढ़ायो, उन वक़्तु उन टर्म में पाकिस्तान स्टडी जो कोर्स ई कोन हुयो, उन वक़्तु अंग्रेज़ी जो कोर्स हो। त पहिरियों टर्म ई जेको मां हिते पढ़ायो शुरूआती पढ़ाइण जी मां अंग्रेज़ी सां कई। अच्छा, तव्हांजे ज़िंदगीअ जी जेका पहिरीं नौकिरी आहे उहा इहा ई आहे? जी हा। ॿी काई नौकिरी लाइ तव्हां अप्लाई न कयो? ॿी मूंखे हिन खां अॻु में हुई नौकिरी, मूंखे मिली जॾहिं शुरूअ में मां अञा पढ़ंदो हुयुसि, उहा टीचर थियोसि मां सेकेंडरी में, पर पोइ उहा जल्दी डिस्कनेक्ट करे वरी पोइ मां वरी हिन पासे ॾे बाज़ाब्ता तौर ताईं पोस्टिंग बि थी? हा, पोस्टिंग बि थी, पर पोइ वरी जॾहिं मूंखे नौकिरी मिली हुई त पोइ मां उहा छॾे ॾिनी। उन खां पोइ कंटिन्यू हाणे तव्हांजी इहा ई जॉब? उहो थोरो अरसो, को साल सवा जो अरसो मुश्किल सां को। अच्छा मुख़्तियार साहिबु, हाणे नॉलेज सेंटर तव्हांजे ज़ाहिर आहे त हिकिड़ो तारुफ़ जो वॾो हवालो जुड़ी वियो आहे ऐं नॉलेज सेंटर खे घणो वक़्तु थियो हाणे? तक़रीबन 27 साल थिया। 27 साल मुसलसिल तव्हां हिकिड़ो तालीमी इदारो हलायो आहे ऐं उनजो तव्हां पस मंज़र त ॿुधायो, पर इहो नॉलेज सेंटर जा बि मुख़्तलिफ़ दौर रहिया आहिनि जेके असांजे आॾो बि रहिया आहिनि। कॾहिं तव्हां क़ाइमु कयो, कहिड़े दौर में क़ाइमु थियो, किथे किथे इहो नॉलेज सेंटर तव्हां शिफ्ट कंदा रहियो मुख़्तलिफ़ वक़्तनि में? साईं, असां अॼु खां 27 साल अॻु नॉलेज सेंटर क़ाइमु कयोसीं 1992 में अप्रैल 1992 में। त हाणे 2020 में ॼण 27 साल बि कंप्लीट करे चुका आहियूं, ॼण 28 सालनि में शुरू थींदासीं, अप्रैल में वरी 28 साल में शुरू थींदासीं। इन खां पोइ 5-6 सालनि खां पोइ वरी नॉलेज सेंटर हाणे जवान थी वियो आहे। हा, नॉलेज सेंटर हाणे बाक़ाइदगी सां जवान आहे। ऐं 1998 में
हिकिड़ो स्कूल बि मां क़ाइमु कयुमि इंडस स्कूल जे नाले सां। अच्छा। उन स्कूल खे बि 22 साल थिया आहिनि, पर नाले सेंटर उन खां 5-6 साल वॾो आहे। वॾो अञा त ऐं ॿियो उन खां अलावा नाले सेंटर में हिकिड़ी सपोर्टिव एजुकेशन आहे, जंहिंमें असां ॿार जी पर्सनैलिटी खे एकम्प्लिश करण जे लाइ, उनखे सुठो बणाइण जे लाइ कमु कयूं था, जंहिंमें अंग्रेज़ी ॿोली बि पढ़ायूं था, इल्मु अदब ॾांहुं बि उनजो एक्सपोजर ॾियूं था, उहो इल्मु अदब सिंधी ॿोली हुजे उन ॾांहुं एक्सपोजर ॾियूं था, सिंधी इल्मु अदब ॾांहुं एक्सपोजर ॾियूं था। उन सां गॾोगॾु इंग्लिश लैंग्वेज जूं जेके बि प्रैक्टिसिस आहिनि, ॿुधण जूं, ॻाल्हाइण जूं, लिखण जूं या कॉम्प्रीहेंशन वारियूं, उहे बि असां हुननि खे शार्प करण जे लाइ, उन्हनि खे मुकमिल करण जे लाइ असां हिते उहो कमु कयूं था पिया। उन सां गॾोगॾु असां पंहिंजे नौजवान खे कामयाबु माण्हुनि ॾांहुं एक्सपोजर ॾियण लाइ, मिसाल असांजे पंहिंजे ई हिननि एनवायरमेंट मां, पंहिंजे माहौल मां नौजवान पंहिंजे मेरिटनि ते जेके हिननि खां अॻु में पास थी ॿियनि जॻहियुनि ते वञी पहुता, उहे तमामु सुठो किरदारु पंहिंजो अदा करे रहिया आहिनि सोसाइटीअ में। तव्हां तालीमी हवाले सां ख़ासि तौर ते पंहिंजे फैमिली जा जेके नौजवान आहिनि ख़ासि तौर ते उनखे बि तमामु घणी सपोर्ट बल्कि इनकरेज इन हवाले सां कयो आहे त हिन वक़्तु माशाअल्लाह सुठियुनि पोज़ीशन्स ते वञी पहुतो आहे। मुंहिंजो नंढो भाउ जेको आहे उहो CSS में उन टॉप कयो 2009 में, पाकिस्तान सिंध में टॉप कई ऐं पाकिस्तान में 6हीं पोज़ीशन, उहो ओपन मेरिट में 6हीं पोज़ीशन में आयो। पुलिस ग्रुप मिलियो हुनखे, उहो SSP आहे अॼु, इरफान समूह। अहिड़े नमूने ॿिया केतिरा ई हितां शागिर्द पढ़ी विया। हालांकि उन्हनि जी एजुकेशन ॿी जेका फॉर्मल एजुकेशन आहे उहो मुख़्तलिफ़ स्कूलनि मां, कॉलेजनि मां उहा हुई, छो त ग्रेजुएशन त रिक्वायरमेंट हूंदी आहे CSS। इन खां सवाइ त CSS में अपीयर नथो थी सघे, त ग्रेजुएशन त खणी असां नथा करायूं। माना हुननि जी एजुकेशन जेका फॉर्मल एजुकेशन आहे उहा मुकमिल मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि मां, उन्हनि कॉलेजनि जो, उन्हनि स्कूलनि जो बि हिननि जे पर्सनैलिटी जी डेवलपमेंट में ऐं हुनजी एकेडमिक जेका एकम्प्लिशमेंट आहे उन में वॾो हथु आहे। पर हिते असां वटि जॾहिं अचनि था त हुननि जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो टर्निंग पॉइंट अचे थी, त हुननि खे पोइ हिते जॾहिं अंग्रेज़ी सिखनि था, कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन जे पासे ॾांहुं एक्सपोज़ थियनि था, उन्हनि खे उन जी अहमियत जी ख़बर पए थी, त पोइ हू कॉम्पिटिशन जे लाइ तयारु कनि था, ऐं उन जे लाइ उन्हनि खे अंग्रेज़ी लिखण पढ़ण जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। मां सम्झां थो हाणे त तमामु वॾो अंगु आहे जेके CSS करे विया आहिनि, PCS करे विया आहिनि, मुख़्तलिफ़ जेके कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स तमामु वॾो अंगु आहे नाले सेंटर में। कुझु उहे दोस्त आहिनि जेके हिते तव्हां वटि टीचर तौर रहिया, कुझु शागिर्द रहिया, ऐं मां सम्झां थो काफ़ी वॾो सारो अंगु हूंदो, तमामु वॾो अंगु आहे। अल्हम्दुलिल्लाह उहो त हाणे तमामु सीनियर पोज़ीशन्स में आहिनि, के उन्हनि मां डिप्टी कमिश्नर्स रहिया, के डिप्टी सेक्रेटरी, एडिशनल सेक्रेटरी ताईं वञी पहुता, के पुलिस ग्रुप में, के मुल्क खां ॿाहिरि फर्दर एजुकेशन जे लाइ विया या उन्हनि जी उते ई वरी। तॾहिं मां ही नाले सेंटर खोलियो हुयुमि त मां सम्झां थो तॾहिं मां 33 सालनि जी उमिरि जो हुयुसि, ऐं हाणे मां 65 साल जी उमिरि जो थियो आहियां। अच्छा, तव्हांजो हिकिड़ो हिकु त नाले सेंटर ऐं ॿियो नाले सेंटर खां अलावा बि ॿिया मुख़्तलिफ़ इदारा जीअं लाड़काऊं डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी असां ज़िक्र कयोसीं, या ॿिया खोड़ सारा इदारा जेके सिंधी संगत जा तव्हां सेक्रेटरी रहियो, माना हिकिड़ी तव्हांजी मुंतज़िम वारी हैसियत बि रही आहे। ऐं तव्हां जॾहिं सिंधी संगत लाड़काणे जा सेक्रेटरी रहियो त नाले सेंटर अॼु ॾींहं ताईं बि, पर उन वक़्तु मर्कज़ हुयो अदबी सरगर्मियुनि जो, ऐं उते अदबी तव्हां प्रोग्राम बि कराया। उन खां पोइ हिस्टोरिकल सोसाइटी आहे तव्हां घणे वक़्त ताईं सेक्रेटरी रहियो, उन में तव्हां खोड़ कॉन्फ्रेंसिस करायूं, किताब छपराया, त हिकिड़े मुंतज़िम वारी हैसियत में बि तव्हां तमामु वॾो कमु कयो आहे। तव्हां छा था सम्झो त तव्हां इन मुंतज़िम वारी जेका हैसियत आहे इन जी जेका तव्हांखे बुनियादी हिकिड़ो एक्सपीरियंस मिलियो उहो नाले सेंटर मां ई मिलियो? मां त हक़ीक़त में इहो चवंदुसि त इहो मूंखे अदब मां मिलियो, लिटरेचर मां मिलियो। त छो त मुंहिंजी नंढे हूंदे खां वठी लिटरेचर असां छा रहियो उनखे पढ़ंदा रहियासीं, मुख़्तलिफ़ अदीबनि राइटर्स खे। हाणे अदब ख़ुदि उहो छा आहे, अदब हक़ीक़त इहा आहे त अदब ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे, छो त उहो ज़िंदगीअ खे रिप्रेज़ेंट थो करे न, ज़िंदगीअ खे में तनज़ीम थो पैदा करे। ऐं जेको अदब सुठे नमूने सां पढ़ी ऐं उनखे सम्झे थो त उहो सुठो मुंतज़िम बि थी वञे थो। जेको माण्हू ज़िंदगीअ में तरतीब पैदा करे सघे थो ऐं जेका टीचिंग उहो अदब मां इल्म मां वठे थो, त पोइ उहो कंहिं बि इदारे में बि तनज़ीम सुठी रखी सघे थो ऐं इदारे में बि मुंतज़िम सुठो थी सघे थो। त मुंहिंजो बैकग्राउंड जेको अदबी बैकग्राउंड आहे, इन ई हक़ीक़त में मुंहिंजे उन क्वालिटीअ खे वधीक स्ट्रेंथन कयो त मां हिन पंहिंजे इदारे जो सुठो मुंतज़िम थियां या सुठो इंतज़ाम रखी सघां। तव्हांखे ख़बर कॾहिं पई त मां लेखक आहियां, मां शाइर आहियां, छो त तव्हांजी सुञाणप जो हिकिड़ो हावी हवालो घणे वक़्त ताईं ॿारनि जे लेखक तौरु रहियो, माना ॿाराणी शाइरी या तव्हां कहाणी बि लिखियूं कुझु ॿारनि जे लाइ, या जेको नसर में लिखियो तव्हां त उहो ॿारनि जे लाइ घणो तव्हां लिखियो, ऐं पहिरियों किताब बि तव्हां शायदि ॿारनि जी शाइरी जो आहे। त तव्हांखे कॾहिं ख़बर पई त मां लेखक आहियां? मां तॾहिं पढ़ंदो हुउमि सेकेंडरी स्कूल में, पोइ हाणे 7वीं क्लास में या 8वीं क्लास में हुयुसि,
त उन वक़्तु मुख़्तलिफ़ रिसाला अख़बारुनि में ख़ासि तौर ते सुफ़ा छपबा हुया ॿारनि जे अदब जा शाइरी ॿारनि खे मतिलबु हिकिड़ो प्लेटफॉर्म हुया थींदो या अदबी बोर्ड तरफ़ां गुल फुल या ॿिया जेके सिलसिला हूंदा हुआ उन ज़माने में त पोइ वरी पढ़ंदा जो हुयासीं त शौक़ु पैदा थींदो हो त पोइ मां शुरूआति में कहाणियूं लिखणु शुरू कयूं ॿारनि जूं पर पोइ मूंखे लॻो त कहाणियूं मूंखां ज़ोर आहिनि इहा मुंहिंजी फील्ड न आहे ऐं तमामु को 2 या 3 कहाणियूं लिखण खां पोइ हिकदमि वरी मूंखे शाइरी जो शौक़ु पैदा थियो ऐं मां जॾहिं शाइरी करणु शुरू कयमि त वरी उहा ॿारनि जे रिसालनि में छपजण बि लॻी ऐं उन सां गॾोगॾु मेराण अख़बार हूंदी उन में फिल्मी पर्चा निकिरंदा अदबी मज़ाया शाइरी कॾहिं कॾहिं उहा बि ईअं मतिलबु लिखणु शुरू कयमि त उहा बि छपबी त पोइ मूंखे लॻो त इहो शाइरी जेका आहे सा मुंहिंजी फील्ड आहे ऐं वरी उन दौर में छपबी त उत्साह थींदो नंढा हूंदा हुआसीं हिकिड़ो नालो छपबो हो वरी जेका पंहिंजी शइ पाण पेन सां लिखंदा हुआसीं वरी अख़बार में छपियल ॾिसंदा हुआसीं त वॾो शौक़ु हिकिड़ो पैदा थींदो हो ऐं इन ज़रिए सां हिकिड़ो इहो बि थींदो हो त तरबियत मतिलबु हिकिड़ो सिलसिलो हूंदो हो त माण्हू लिखी काई शइ मोकिले थो ऐं जॾहिं छपिजे थी त माना उहो रिकग्नाइज़ थिए थो ॼणो तव्हां लेखक आहियो सही था चओ अॼुकल्ह त सोशल मीडिया ते इहो सिलसिलो आहे ई कोन माण्हू लिखे थो ऐं डायरेक्ट उहो पोइ मशहूरु बि थी थो वञे पर हुनजे बरक्स इहो ज़ाहिर आहे पुराणो दौरु ॼणो त इन हवाले सां तरबियत वारे हवाले सां बि अहम हुयो अच्छा मुख़्तार साहिबु तव्हांजो जेको पहिरियों मजमूओ हुयो शाइरी जो ॿारनि उन नालो छा हुयो दुनिया आहे गोल उहो त हाणे तव्हां वटि कापी पाण वटि बि अवेलेबल उहा कापी अवेलेबल न हूंदी पोइ वरी उन खां पोइ धरती रोशन थींदी इहे 2 छपिया पर पोइ इहो घणो वक़्तु अॻु में हाणे हिकिड़ो पहिरियों जेको किताबु आहे मजमूओ शाइरी जो 1982 में या 81 में शायदि छपियो ऐं ॿियो 1991 में छपियो हिननि किताबनि मां कोई अहिड़ो किताबु आहे जंहिं ते तव्हांजे टाइटल्स हुजनि सभिनी किताबनि जा जी हा बिल्कुलु हीअ आहे हिन में इहे टाइटल आहिनि हीअ माना था दोस्तो साईं मुख़्तियार समी साहिब जा जेके छपियल किताब आहिनि हीअ जेको साईं जो दुनिया जूं 10 गाहूं किताब भाङो ॿियो आयल आहे इन जे बैक टाइटल ते उन्हनि सभिनी किताबनि जूं जेके आहिनि तस्वीर नुल आहिनि 8 किताब आहिनि मजमूई तौर ते ऐं 9 किताब साईं जो हीअ आहे ईअं साईं ऐं मां चाहींदुसि त जेके हिन वक़्तु टेबल ते अवेलेबल किताब आहिनि इंग्लिश ग्रामर जो हीअ आहे किताब मुख़्तियार समी साहिब जो जेको नॉलेज सेंटर तरफ़ां छपायो वियो आहे ऐं हिकिड़ो तमामु अहम किताबु आहे ऐं वर्ब हीअ त अहिड़ो किताबु आहे जेको जॾहिं मार्केट में ईंदो आहे त हथनि ते खपी वेंदो आहे तमामु अहम किताबु आहे काइंड एंड फॉर्म्स उनखां पोइ हीअ आहे दुनिया जूं 10 गाहूं यूरोप जूं यूनिवर्सिटियूं हीअ भाङो पहिरियों आहे ऐं हीअ मां तव्हांखे ॾेखारे चुकुसि त हीअ दुनिया जूं 10 गाहूं जेको ताज़ो ई छपजी मार्केट में आयो आहे दुनिया जूं 10 गाहूं अमेरिका कैनेडा ऑस्ट्रेलिया जूं यूनिवर्सिटियूं उनखां पोइ हीअ औरत हक़ हैसियत ऐं तशद्दुद हीअ किताबु जेको तरतीब ॾिनो आहे मुख़्तियार समी साहिबु हीअ सिंध एजुकेशनल डेवलपमेंट सोसाइटी तरफ़ां छपजी पधिरो थियो आहे ऐं हीअ साईं तरतीब ॾिनो आहे अहिड़ी रीति लाड़कानो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी तरफ़ां लाड़काना तारीख़ व तहज़ीब हीअ किताबु मुख़्तियार समी साहिबु तरतीब ॾिनो आहे हिन में लाड़काने जे हवाले सां जेके मज़मून ऐं मक़ाला आहिनि उहे तरतीब ॾेई ऐं शामिलु कया विया आहिनि ऐं किताबु छपायो वियो आहे हीअ किताबु आहे गुलनि जहिड़ी शाइरी पोपट जहिड़ा ॿार ॿाराणी शाइरी ते मुश्तमिल किताबु आहे मुख़्तियार समी साहिब जो ऐं हिन किताब जो जेको बैक टाइटल आहे उहो कल्ब हुसैन समो साहिबु लिखियो आहे ऐं मुख़्तियार साहिब जी ख़ूबसूरत तस्वीर बि हिन में शामिलु आहे जेतोणीकि मुख़्तियार साहिब जा जेके किताब आहिनि उहे मजमूई तौर ते 9 किताब आहिनि पर हिन वक़्तु जेके मां तव्हांखे ॾेखारिया इहे शायदि 7 किताब आहिनि ॿिया कुझु किताब जेके आहिनि उन जा टाइटल बि असां शामिलु कंदासीं त मुख़्तियार साहिबु तव्हां हिकिड़ो सॼो ज़िंदगी जो पोरियो कयो आहे उन में तालीम बि आहे उन में तनज़ीम बि आहे त उन में तव्हां पाण अदब तख़लीक़ बि कयो था तव्हां हिकिड़े शाइर तौरु जॾहिं ॿाराणी शाइरी कई वरी उनखां पोइ वॾनि जे लाइ शाइरी कई जेका मेच्योर शाइरी चइजे थी ज़माना तूं असांजे राह में हायल न थी सघंदे भले सूलीअ ते चाढ़े छॾ वफ़ाऊं मुंतज़िर आहिनि ईअं जीअं मूंखे बरज़ुबान यादि आहिनि ईअं तव्हांजी शाइरी खोड़ माण्हुनि खे बरज़ुबान यादि आहे त शाइरी रिवायती तौर ते जेको पुछियो वेंदो आहे त इश्क थियण खां पोइ तव्हां इहा कई या इहो बि ईअं ई तव्हांखे जीअं हिकिड़ो पढ़ण जो जुनून हुयो नंढे लाइ खां वठी उन ई फ्लो में तव्हां शाइरी कई हाणे हक़ीक़त इहा आहे त शाइरी उहा जज़्बनि जी तर्जुमानी आहे ऐं जज़्बा माण्हूअ जा उहो मुख़्तलिफ़ थियनि था पोइ कॾहिं सॉफ्ट जेके इमोशन्स आहिनि कॾहिं हार्ड इमोशन्स आहिनि ऐं उहे जज़्बा रिएक्शन ते ठहंदा आहिनि माण्हू अदरवाइज़ जेकॾहिं अकेलो वेठो हुजे ऐं उन सां को बि इंटरेक्शन में न हुजे त मां सम्झां थो उहो कूल एंड काम वेठो हूंदो पर जॾहिं उनखे जंहिं नोयत जो एक्शन मिलंदो उन ते वरी उनजो रिएक्शन बि थींदो इन नोयत सां शाइरी ज़ाहिरी आहे सभिनी जज़्बनि खे रिप्रेज़ेंट करे थी ऐं ज़िंदगी ख़ुदि हिकिड़ो मजमूओ आहे इन्हनि सभिनी जज़्बनि जो त पोइ उन में इहे नफ़ीस नाज़ुक जज़्बा बि उन में शामिलु थिया
नफ़ीस नाज़ुक जज़्बनि खे जॾहिं माण्हू शाइरीअ जे रंग में आणे थो त उहो ग़ज़ल जुड़नि था ऐं अहिड़े नमूने जी ॿी शाइरी जुड़े थी। ऐं ॿिया वरी समाजी जेके इवेंट्स थियनि था या वार्ताऊं थियनि थियूं, समाजी घटि वधायूं आहिनि, उन्हनि जा बि मां सम्झां थो त इहो गॾियल मजमू आहे शाइरी जो। मुख़्तियार साहिब खे असां जॾहिं 30 या 32 सालनि जो गभरू जवान ॾिठो हुयो ऐं असां नंढा ॿार हुआसीं जी, त उहो माशाल्लाह अॼु बि तव्हां ॾाढा जाज़िब आहियो, पर उन वक़्तु अञा वधीक तव्हां में जाज़िबियत ऐं हिकिड़ी ख़ूबसूरती ऐं उहा यानी जवानी, त इहा उन जवान जज़्बनि जी शाइरी हुई। जज़्बा हिन वक़्तु ताईं जज़्बा हिन वक़्तु बि आहिनि ऐं उन वक़्तु तव्हांखे थोरी सचियूं करिणी पवंदियूं। हिन वक़्तु बि उहे ई साॻा जज़्बा आहिनि, छो त हक़ीक़तूं त जेके आहिनि से उहे आहिनि न। शयूं माण्हुनि खे वणनि थियूं, शयुनि ॾांहुं माण्हू रिएक्शन थो ॾिए, जेके शयूं वणनि थियूं त उन ते अहिड़ो इज़हार थो करे, वरी जेके शयूं माण्हू खे ॾुखाइनि थियूं त उन्हनि ते अहिड़ो इज़हार थो करे, जेकॾहिं नाइंसाफ़ियूं थो ॾिसे त माण्हू उन्हनि ते अहिड़ो इज़हार थो करे। त पोइ ईअं शाइरी जंहिं मिसाल मां अॻु में ई चई चुको आहियां त ज़िंदगीअ जो मतिलबु अदब जेको आहे न उहो ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे, ऐं ज़िंदगीअ में इहे सभई शयूं मौजूदु आहिनि। पोइ अदब पोइ शाइरी जी सूरत में हुजे या कहाणी जी सूरत में हुजे, ड्रामे जी सूरत में हुजे या का ॿी सिंफ़ हुजे अदब जी, मतिलबु ज़िंदगीअ में सभई शयूं शामिल आहिनि। तव्हां पंहिंजे इज़हार जो ज़रियो घणे तणे क़दुरु, छो त तव्हांजा नसर में बि काफ़ी सारा किताब आयल आहिनि, मिसाल दुनिया जूं दर्सगाहूं जेके ॿई आहिनि वॉल्यूम तमामु घणा अहम आहिनि ऐं उहे ख़ासि तौर ते नौजवान तमामु घणो पसंदि कनि था। इन हवाले सां बि त कैरियर काउंसलिंग जे हवाले सां बि उनखे कमु अचनि था। तव्हां पंहिंजे इज़हार जो जेको आसान ज़रियो सम्झो था उहो हिन वक़्तु बि शाइरी था सम्झो या नसुर? मां ॿिन्ही में आसानी सां लिखी वेंदो आहियां, शाइरीअ में बि ऐं नसुर में बि, ॿिन्ही में मां लिखियो आहे। ऐं हाणे अॼुकल्ह छो त माण्हू ज़ाहिरी आहे जीअं एज में सीनियर थिए थो, जीअं माण्हू जे मथां रेस्पॉन्सिबिलिटीज़ वधनि थियूं त माण्हू उन्हनि रेस्पॉन्सिबिलिटीज़ खे टाइम ॾिए थो, जंहिंजे करे माण्हू खे ईअं टाइम नथो मिले जीअं जवानी में मिलंदो हो त पोइ माण्हू वेठो रुॻो लिखंदो हुयो, हाणे ईअं नथो थी सघे। बहरहाल ॿिन्ही में मां अञा ताईं लिखी सघंदो आहियां। अच्छा, हाणे तव्हां जेको मुसलसिल ई कलमी पढ़ियो बि कयो आहे, पर गॾो गॾु तव्हां मुख़्तलिफ़ इदारनि में वञी लेक्चर्स बि ॾींदा रहिया आहियो मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। इहो सॼो जॾहिं तव्हां समअप कयो था पंहिंजो दौरु, मिसाल हिन वक़्तु तव्हांजी 60 साल उमिरि थिए थी, तव्हां सम्झो था त तव्हां ज़िंदगी पंहिंजी जेका गुज़ारी आहे उहा ॾाढी सफल गुज़ारी आहे या कुझु शयूं रहिजी वियूं आहिनि मिसिंग आहिनि? मां सम्झां थो त असां जहिड़े माण्हूअ खे, असांजे तबिके जहिड़े माण्हूअ खे जेको आफ्टर ऑल हासिलु थियो आहे ऐं पंहिंजे महिनत जे थ्रू ऐं पाण पंधु करे जहिड़ी बि मंज़िल ते पहुता आहियूं, तमामु ख़ूबसूरत आहे ऐं मूंखे तमामु अंदर जो इत्मीनान आहे। छो त हूअं त अदरवाइज़ ही हिकिड़ी सहर आहे, माण्हू जेकॾहिं हासिलात जे लाइ पियो डुकंदो हिकिड़ीअ खां पोइ ॿी खां पोइ टी, नेठि आख़िरकार उहो खुटी पवंदो। तंहिंजे करे जेको बि कयो आहे उहो मां सम्झां थो त जेका बि असांजी वुसत हुई, जेको बि मौक़ो मिलियो उहो ठीकु कयो आहे, उहो सेटिस्फाइंग आहे। हा, ठीकु आहे। नौजवान खे काॾे वञणु खपे, छा करणु खपे? हाणे हिकिड़ी ॻाल्हि त हिकिड़ो उस्ताद ऐं ॿियो शागिर्द या नौजवान, उस्ताद तालीम ॾियण सां गॾु जेसिताईं तरबियत नथो ॾियण त तेसिताईं उहो अमल तालीम वारो मुकमिल थिए ई नथो। तालीम सां गॾु तरबियत लाज़मी आहे, ऐं तरबियत जे लाइ पोइ उनजी कैरियर काउंसलिंग आहे या ॿार जी इंश्योर करे इन्वॉल्वमेंट अहिड़नि इवेंट्स में, जिन इवेंट्स में ॿार खे जी जेका उहा अॻुवाणीअ वारियूं लीडरशिप जेके क्वालिटीज़ आहिनि उहे वधीक परवान चढ़नि। ऐं इन सां गॾोगॾु शागिर्द खे इल्म वारी वाह वठण खां सवाइ ॿियो को अहिड़ो इफ़ेक्ट दॻु कोन्हे जेको हुनखे हिन ज़िंदगीअ में कामयाबी ॾियारे सघे। छो त इल्मु ई हुनजे शऊर खे बि उजागर कंदो, शयुनि खे सम्झी सघंदो, शयुनि ॾांहुं संदसि जेको तालुक़ु आहे उनखे सम्झी सघंदो, संदसि तालुक़ु बाक़ी समूरी काइनात सां कीअं आहे, ॿियनि माण्हुनि सां, इहो सभु हुनखे इल्मु सेखारींदो। त उनजे लाइ लाज़मी तौर ते ॿार किताब में जेको पढ़े उनखे हीअं सां हंडाए ऐं उनखे पंहिंजे ज़िंदगीअ में बि उनखे इम्प्लीमेंट करे ऐं उन ते अमल करणु शुरू करे। ऐं ॿी ॻाल्हि त कॉम्पिटिशन वारो ज़मानो, मिसाल सिफ़ारिशुनि ते डिपेंड करण जे लाइ या का ॿी को पर्ची सिस्टम या को ॿियो, ॿार खे कोशिशि करणु खपे त पंहिंजे सब्जेक्ट में एतिरी एक्सपर्टीज़ हासिलु करे जो जिथे बि वञे त हुनखे मोट जेका आहे सा उहा एप्रिशिएशन वारी मिले। अच्छा, तव्हांजो हिकिड़ो शाइरी जेका ॻाई वई आहे उहा बि सिंध जे काफ़ी सारनि नाबियाननि फ़नकारनि ॻाई आहे। जी हा, कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि ॻाई आहे तव्हांजी? मंज़ूर सखीराणी ॻाई आहे, आशिक़ निज़ामाणी ॻाई आहे, ऐं हिते लोकल फ़नकार जेके आहिनि असांजा सलीम रज़ा कुंभर ॻाई आहे, ऐं अहिड़नि किन ॿियनि माण्हुनि बि अल्ताफ़ समय ॻाई आहे या गुलाम शबीर समय ॻाई आहे या कुझु अहिड़ा ॿिया हूंदा ज़रूरु फ़नकार जिन जी मूंखे ख़बर न आहे। अच्छा मुख़्तियार साहिबु, तव्हां जेको
ख़ासि तौर ते लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी में कमु कयो एज़ अ सेक्रेटरी ऐं हिन वक़्तु तव्हां चेयरमैन आहियो, त इहो तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? छो त तव्हां हिकिड़ो अहिड़ो कमु कयो आहे, ज़ाती तौर मां इहा ॻाल्हि चई सघां थो त जेको ॿियनि लाइ मिसाल असां ॾेई सघूं था, माना ॿिया जेके दोस्त तंज़ीमूं हलाइनि था उन लाइ मिसाल ॾेई सघूं था तंज़ीम हीअं हलाइबी आहे। सयाणी ॻाल्हि इहा आहे त को इदारो हुजे या का तंज़ीम हुजे, हक़ीक़त इहा आहे त उहो समूरो टीम वर्क हूंदो आहे। पर कुझु अहिड़ियूं ऑफिसिस हूंदियूं आहिनि या अहिड़ा उहिदा हूंदा आहिनि जिन उहिदनि जो कमु थोरो उजागर थी बीहंदो आहे, न त अदरवाइज़ उहो सॼो टीम वर्क हूंदो आहे। त असांजी जेका हिस्टोरिकल सोसाइटी आहे, लाड़काणो हिस्टोरिकल सोसाइटी, उहो बि हक़ीक़त इहा आहे त टीम वर्क, जिथे उन टीम वर्क में सभई मेंबर्स अहिड़ा आहिनि जेके सभई बरजुस्त आहे, उन्हनि सभिनी जो हिकिड़ो ज़बरदस्त प्रोफाइल आहे, हिकिड़ी ज़बरदस्त कारकर्दगी आहे। त उन्हनि सभिनी सां सलाह मसलियत करे उन खां पोइ माण्हू जेको कमु करे थो त ज़ाहिरी आहे उहो इदारे जे ई क्रेडिट में वञे थो। ऐं ज़ाहिरी तौर ते त जीअं मिसाल मूं इहो चयो त 2 वॾा इहे उहिदा थियनि था जेके ख़ासि तौर ते कम वारे हवाले सां ज़ाहिर थींदा आहिनि, मतिलबु अदरवाइज़ उन्हनि जी स्ट्रेंथ उहे ॿिया सभई दोस्त जेके कमेटियूं ठहियल हूंदियूं आहिनि या काउंसिल हूंदी आहे उहा उन में हूंदा आहिनि। त इन हिसाब सां मां सेक्रेटरी रहियुसि, त उन वक़्तु चेयरमैन मोहतरम प्रोफेसर मोहम्मद यूसुफ शेख साहिबु हुयो, तमामु बरजुस्तो माण्हू, हिकिड़ो सुठो मुंतज़िम ऐं सुठो हिकिड़ी नो हाव रखंदड़, शयुनि बाबति तारीख़ बाबति सुठो इदराक रखंदड़। त उन जी सरबराहीअ में ज़ाहिरी आहे एज़ अ सेक्रेटरी मुंहिंजी बि जेके क्वालिटीज़ आहिनि उहो मूं बि लॻायूं उन में, प्लस ॿिया जेके सभई दोस्त उन्हनि जो ताम रहियो। ऐं हाणे जॾहिं मां चेयरमैन थियो आहियां तॾहिं बि ॼण हिकिड़ो इहो टीम वर्क आहे ऐं आहे सभिनी जो कमु जेको मां सदर हुजण जे करे मुंहिंजे हा सेक्रेटरी बि डॉक्टर रियाज़ बोरड़ो साहिबु, उहो तमामु सुठो। त मां जीअं अर्ज़ु कयो त हिस्टोरिकल सोसाइटी में जेके बि दोस्त असांजा मेंबर आहिनि उन्हनि जो तमामु वॾो स्ट्रांग प्रोफाइल आहे, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी वॾी कारकर्दगी आहे, जो उन मां हिकु दोस्त ॼण त ख़ुदि उहो इदारो आहे जंहिंजे सभई गॾिजी पिया आहियूं त ज़ाहिर आहे कमु। हिस्टोरिकल सोसाइटी जे तरफ़ां तव्हां लाड़काणे जे नामियारनि शख़्सियतुनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एवॉर्ड, लाइफ टाइम अचीवमेंट एवॉर्ड बि ॾिना आहिनि। जी हा, उन छा पस मंज़र हुयो? कहिड़े असांजो माण्हू जेको इल्मु अदब जे लाइ बेलोस ख़िदमत करे वञे थो, कमु करे थो, इल्मु अदब जे लाइ जेको कमु करे थो माण्हू असांजी सोसाइटी में, उनखे को मॉनेटरी गेन कोन्हे। जे मिसाल चइजे त का लालच आहे, पैसे जे लाइ थो करे, या मां उहो माण्हू पंहिंजे अंदर जी सेटिस्फेक्शन ऐं ॿियो माण्हूअ जो जेको हिकिड़ो पंहिंजो अंदर जो हिकिड़ो ख़्यालु थिए थो, जज़्बो थिए थो त मां सोसाइटीअ में को मुस्बत कमु करे वञा जेको असांजे मौजूदा नसुलनि ऐं ईंदड़ नसुलनि खे बि को फ़ाइदो ॾेई सघे। त ईअं माण्हू जेके अहिड़े नमूने सां कमु कनि था, बेलोस ऐं इन जज़्बे तहत कमु कनि था, त घटि में घटि उन्हनि खे इदारनि जे तरफ़ां रिकग्निशन मिलणु खपे उन्हनि जे कम जे नतीजे में। हाणे असां लाड़काणो हिस्टोरिकल सोसाइटी जे तरफ़ां या असांजूं ॿियूं जेके पंहिंजूं तंज़ीमूं ठहियल आहिनि उन्हनि जे तरफ़ां हिकु ॿियो घणो कुझु त नथा करे सघूं, पर घटि में घटि उन्हनि खे कंहिं ॾींहं ते उन्हनि खे यादि कयूं, कंहिं ॾींहं ते उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराए उन्हनि खां ॿुधूं, या कंहिं ॾींहं ते असां उन्हनि खे शील्ड जी सूरत में, का सर्टिफिकेट जी सूरत में, उहो हिकिड़ी टोकन तौर ते उहो असां एवॉर्ड त ॾियूं त जीअं उन्हनि खे इहो अहसासु थिए त के क़दुरदान मौजूदु आहिनि जेके असां कमु कयो आहे उनजी रिकग्निशन मिले थी, सो असां उहो कयो आहे। स्पेसिफिक काई फंडिंग हूंदी आहे या प्रोग्राम कीअं थींदा आहिनि? कंहिं क़िस्म जी का फंडिंग कोन्हे साईं असांखे लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी खे। इहो असां जेके दोस्त इन जा मेंबर्स आहिनि इन्हनि जो पंहिंजो जज़्बो आहे। जॾहिं बि को इवेंट उहे रखंदा आहिनि या जॾहिं बि को किताब छपाइण जो मरहलो ईंदो आहे त उहे कोशिशि कंदा आहिनि पंहिंजनि खीसनि मां पैसा कढंदा आहिनि, थोरो चंदो करे गॾु करे ऐं असां उहो प्रोग्राम कराईंदा आहियूं। बाक़ी एतिरो ज़रूरु हुयो त जॾहिं लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी ठही, मोहम्मद हाशिम मेमून साहिबु उन सां गॾु टीम में जेके ॿिया उन वक़्त जा मुअज़्ज़िज़ीन हुया, डॉक्टर साहिबु आहे ऐं डॉक्टर हमीदा खोड़ो साहिबु आहे ऐं कुझु ॿिया अहिड़ा हुया मुअज़्ज़िज़, उहे सभई शामिलु थी उन्हनि हिस्टोरिकल सोसाइटी थी। उन वक़्तु पहिरियों दफ़ो जेको $1.25 या $1.5 लख जो जेको फंड हिस्टोरिकल सोसाइटी खे ॾेई ऐं रखी छॾियो अकाउंट में फिक्स करे, पोइ उहो ई रुॻो हुयो। पोइ उन खे असां इस्तेमालु करे किताब छपायासीं, शुरूआती वॾियूं वॾियूं सेमिनार्स करायासीं ऐं उहो फंड जेको $2-3 जो उहो त ख़तमु थी वियो। उन खां पोइ हिन वक़्त ताईं जेको हीउ सिलसिलो हलियो आहे उहो असां कंट्रीब्यूशन पंहिंजो पाण में ई दोस्त कंदा रहंदा आहियूं। कॾहिं कॾहिं इहो एतिरो ज़रूरु थींदो आहे त असांजा के सुठा मुअज़्ज़िज़ दोस्त साहिब हैसियत माण्हू जेके इल्मु अदब ऐं तारीख़ ऐं साञा सां वॾो चाह रखनि था पिया, कॾहिं कॾहिं नंढिड़ो कंट्रीब्यूशन उहो बि करे छॾींदा आहिनि। कॾहिं का उन्हनि लंच करे छॾी या लंच अरेंज कराए ॾिननि,
कॾहिं असांखे प्रोग्राम खे अरेंज करण लाइ किथे को ऑडिटोरियम वठी ॾियनि, अहिड़े नोयत जी ज़रूरु उहा हेल्प थींदी आहे। मुख़्तियार समूह साहिबु जेको हिन वक़्तु सॼी सिंध उनखे सुञाणे थी हिकिड़े लेखक तौरु, हिकिड़े शाइर तौरु, हिकिड़े तालीमदान तौरु, उन जी हिकिड़ी ज़ाती ज़िंदगी बि आहे पंहिंजी, ऐं उन ज़ाती ज़िंदगीअ जा उहे माण्हू जेके उन जे लाइफ ते कंहिं न कंहिं हवाले सां असरअंदाज़ थिया, इन हवाले सां त दोस्त तमामु वॾो अहम किरदारु अदा कंदा आहिनि। त तव्हांजा ज़ाती दोस्त कहिड़ा जंहिंजो ज़िक्र करणु चाहियो? तमामु सुठा ज़ाती दोस्त रहिया, हालांकि चंद, पर तमामु सुठा दोस्त रहिया, ऐं साॻे तबिके जे हुजण जे करे हिक ॿिए खे सम्झी बि सघंदा हुआसीं, ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे बि तमामु बाशऊर रहिया। उन में साईं असांजो डॉक्टर मौला बख्श कलोड़ो साहिबु मुंहिंजो तमामु वेझो दोस्त आहे, ऐं तमामु नामियारो सहाफ़ी आहे, सॼी सिंध सॼी पाकिस्तान उनखे सुञाणे थो, अंग्रेज़ी क्रिएटिव राइटर बि रहियो आहे, लिखे थो। ऐं उन खां अलावा अदब में मुंहिंजा काफ़ी वेझा दोस्त रहिया, ऐं मुंहिंजो हिकिड़ो ॿियो दोस्त हूंदो हो, अज़ीज़ पली साहिबु हूंदो हुयो, उहो फ़ौत थी वियो आहे, अंग्रेज़ी अदब जो उहो बि प्रोफेसर हुयो, ऐं उन सां बि काफ़ी वेझड़ाइप रही। ऐं उन खां पोइ लाड़काणे में पंहिंजे दोस्तनि जो तमामु वॾो हल्को आहे जिन सां मुंहिंजी तमामु वेझड़ाइप आहे। उन में कुझु त मुहसन आहिनि, मुंहिंजा वॾा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, डॉक्टर बशीर अहमद शाद साहिबु आहे, डॉक्टर दुमन पठान साहिबु आहे, ऐं कुझु ॿिया ईअं दोस्त आहिनि। नौजवाननि में बि असांजा काफ़ी दोस्त आहिनि। तव्हां पाण मुंहिंजा तमामु वेझा नंढा ॿाहिरि आहियो त मुंहिंजा दोस्त, पर ॿाहिरनि जहिड़ा दोस्त हुआ, नंढनि ॿाहिरनि जहिड़ा दोस्त आहियो। डॉक्टर अहसान दानिश साहिबु आहे, साईं असांजो डॉक्टर रियाज़त बुर्डो साहिबु आहे, साईं जाम जमाली साहिबु आहे, इहे केतिरा ई दोस्त आहिनि जंहिंजा मां नाला खणंदुसि। छो त सॼी उमिरि जा इहे 60 साल लाड़काणे में, लाड़काणे जे रोडनि रस्तनि ते घुमंदे फिरंदे गुज़ारिया आहिनि, त अॼु खां जेकॾहिं 40-45 साल अॻु में जेकॾहिं वञूं था, लाड़काणे वारो कीअं हुयो ऐं हाणे कीअं आहे, ऐं ॿिन्ही जो जेकॾहिं मवाज़नो कजे त उहो लाड़काणो भलो या हाणे वारो लाड़काणो भलो आहे? सर, हक़ीक़त इहा आहे त जंहिं ज़माने में असां लाड़काणो ॾिठोसीं, कंपेरेटिवली अॼु जे लाड़काणे खां बहितर चवंदासीं, पर इन्हनि खां बि जेके अॻु असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि, बुज़ुर्ग दोस्त आहिनि, उहे जॾहिं ॿुधाईंदा आहिनि उहे चवंदा आहिनि साईं असांजो लाड़काणो उहो सुठो हो। हिन वक़्तु लाड़काणो ईअं बेतरतीब, एॾो बेतरतीब न हो जेॾो हाणे बेतरतीब आहे। एॾी हला गुला न हूंदी हुई, एॾी ओवरफ्लो ड्रेनेज न हूंदी हुई, एॾी ट्रैफ़िक जी वठि काइस न हूंदी जेका हाणे असांखे मिले थी पई। ऐं हाणे रोड घणनि हिसनि में रोड हुजण जे बावजूद बि एॾी धूड़ थी उॾे जो अॻ में एॾी धूड़ न उॾंदी हुई, त उहो लाड़काणो थोरो वधीक ईज़ी कुझु तरतीब में इहो हुयो। पर हाणे छो त पॉपुलेशन वधी आहे, लॾ पलाण नंढनि ॿारनि मां, नंढनि ॻोठनि मां मुख़्तलिफ़ सबबनि जे करे, तालीम जे करे, रोज़गार जे करे, या ॻोठनि जूं जेके सूरत हाल अमन अमान जो मसइलो आहे उन जे करे वधी आहे, त उहा का प्लानिंग सां पोइ वरी उहा आबादी न आहे थी। तव्हां सम्झो था त असांजूं जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि, यूनिवर्सिटी लेवल ते, छो तव्हां पाण यूनिवर्सिटी जा उस्ताद आहियो, त यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहे पंहिंजो मक़सदु सर्व करे सघनि थियूं, या उहे वाक़ई बि इन हवाले सां एतिरियूं यानी बहितर आहिनि जो उहे तालीम उन लेवल जी ॾेई सघनि जो असांजो ॿारु हितां जॾहिं ॿाहिरि वञे त उन सां कॉम्पीट करे सघे। जनरली जेकॾहिं पूरे पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ सां ॻाल्हायूं त उन मां ज़रूरु कुझु यूनिवर्सिटियूं आहिनि जेके असां कंपेरेटिवली कमु कनि थियूं, पर मिसाल सिंध स्पेसिफिक थियूं त हिते बि खणी उन्हनि जो किरदारु ज़रूरु आहे, ऐं ज़रूरु डिलीवर बि कनि थियूं, ऐं उनजो फ़ाइदो बि थिए थो, कमु त उन्हनि जो आहे। पर ॿियो पासो जेको उन्हनि जो खुटल नज़र असांखे अचे थो उहो आहे रिसर्च जो। ऐं यूनिवर्सिटी माना ई आहे त टीचिंग सां गॾु रिसर्च बि लाज़मी आहे। जेकॾहिं रिसर्च न आहे त पोइ त उहो साॻियो ई स्कूल वारो किरदारु अदा करनि थियूं, जिते रुॻो टीचिंग आहे उन सां गॾु रिसर्च न आहे। त रिसर्च वारे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं, जेके रिपोर्ट्स अचनि थियूं, जेको असां पाण बि ॾिसूं था, या पंहिंजा जेके सीनियर्स आहिनि असां उन्हनि जा एक्सपीरियंसिस जॾहिं असां वटि पहुचनि था, त मजमूई तौर ते इहो तासुर थो अचे त रिसर्च वारे पासे खां असांजूं यूनिवर्सिटियूं खुटल आहिनि। ऐं जेकॾहिं इन पासे ॾे खुटल आहिनि त पोइ माना उहो पंहिंजो मक़सदु ईअं सर्व नथियूं करणु खपनि, नथियूं करे सघनि जीअं यूरोप जूं यूनिवर्सिटियूं सर्व करनि थियूं। भला इन सां जुड़ियल हिकिड़ो ॿियो सुवाल त भला रिसर्च बि जेका थिए थी उहा केतिरे मयार जी आहे? हा, उहो उन जो बि मयार वरी सवालिया थिए थो, त उहा रिसर्च जेका आहे उन जो बि मयार सवालिया थिए थो। ऐं हाणे रिसर्च जेका थिए थी, कामयाबी त हक़ीक़त में यूनिवर्सिटी, छो त यूनिवर्सिटी जेसि ताईं कम्यूनिटी सां सलाड़ियल न आहे, यूनिवर्सिटी जेकॾहिं समाज जी ज़रूरतुनि सां सलाड़ियल न आहे, ऐं हुन जी रिसर्च सोसाइटीअ में माण्हुनि खे, मुल्क खे को फ़ाइदो नथी ॾेई सघे,
उहा इम्प्लीमेंट नथी थिए त उहा रिसर्च बि कंहिं कम जी न आहे, रिसर्च आउटकम उनजो आहे कोन। त ईअं जे ॾिसूं था त असांखे लॻे थो त असांजूं यूनिवर्सिटियूं ईअं असांजी सोसाइटी सां जॉब मार्केट सां सलाड़ियल न आहिनि। उहा जेका रिसर्च थिए बि थी, जेका बि थिए थी, उहा ई थीसिस में बंदि आहे, उहा वरी उते पई आहे, पर उहा वरी अचे नथी। ऐं उहा अचे पोइ उहा कारखाननि में वञे, उन्हनि ते वधीक कमु थिए, उनखे इदारती तौर ते उन रिसर्च मां, उन में थाट्स मां जेके फाइंडिंग्स थियनि थियूं, उन्हनि में उहो प्रोजेक्ट्स ठाहे उन मां आम भलाई जे लाइ, मुल्क जी तरक़ीअ जे लाइ, उहो तमामु घटि थो थिए। मतिलबु असां मुरवज ॾिसूं मेडिकल साइंसिस में, एग्रीकल्चर में, इंजीनियरिंग में, ॿियनि जॻहियुनि ते जेके बि असां मॉडल्स खणी था अचूं, जेके बि ॻाल्हियूं खणी था अचूं, प्रोजेक्ट्स खणी था अचूं, आइडियाज़ इहो, उहे ज़ाहिर आहे ॿार जे यूनिवर्सिटीज़ जूं ज़्यादातर थियल आहिनि। उहे ई असांखे, मिसाल इंसुलिन आहे त उहो बि कंहिं ॿाहिरें माण्हूअ डिस्कवर कई, कंहिं ॿी बीमारी का ॿी दवा आहे त उहा बि उन्हनि डिस्कवर कई आहे। असां वटि बि मतिलबु कंहिं हद ताईं थिए थो, पर माना सेटिस्फैक्ट्री हद ताईं न आहे। मुख़्तियार साहिबु, सिंध में जॾहिं असां वॾा ॾिसूं था, मिसाल मोहनजो दड़ो आहे, तव्हां डिस्कवर करण जी ॻाल्हि कई, इवन जॾहिं उनजी पहिरीं खोटाई थिए थी त जॉन मार्शल थो अचे। जॾहिं असां ॾिसूं था शाह लतीफ़ खे असांखे इंट्रोड्यूस कराइण वारो HT सोरले आहे, ऐं उहो उन ते पहिरीं PhD थो करे, त छा असां में एतिरो पोटेंशियल कोन्हे? इवन अंग्रेज़ी ॿोलीअ, सिंधी ॿोलीअ जी जेका अलफ़ बे उहो बि ॿियो माण्हू थो करे। छो त तव्हां राइटर बि आहियो ज़ाहिर सिंधीअ जा, उन हवाले सां मां ज़रूरु चाहींदुसि त तव्हां हिन ते कमेंट ॾियो त माना असां वटि छा सिंध में, ऐं हिन वक़्तु ताईं बि जेके वॾे पैमाने ते इंटरनेशनल लेवल ते जेको कमु थो थिए, उहो वरी बि ॿाहिरियां माण्हू था अचे सिंध जे हवाले सां कनि। असां में हक़ीक़त इहा आहे त स्टफ असां में बिल्कुलु मौजूदु आहे, पर मौक़िया ऐं सहूलियतुनि जी अणाठ असां वटि आहे। मिसाल जेकॾहिं स्टफ मौजूदु न हुजे एज़ अ नेशन, तालीमी हवाले सां ॻाल्हायूं या ॿियनि हवालनि सां बि, त पोइ यूरोप जॾहिं अञा ऊंदाहिनि में हुयो त इल्म जी लाट इंडस्ट्रियलाइज़ेशन में बि भरे, तॾहिं माना असां वटि एज़ अ नेशन त असांजो शौर एॾो बुलंद हुयो, पर छो त सहूलियतुनि जी अणाठ रही या ॿिया सियासी समाजी ॿिया अहिड़ा सबब रहिया, जंहिंजे करे उहो हालतुनि जे शयूं वर चढ़ंदियूं वियूं ऐं उन्हनि शयुनि में अञा वधीक निखार न ईंदो वियो। जॾहिं त यूरोप जेको ऊंदाहिनि में हो, उहो उन मां ऊंदाहीअ मां निकिरण जे लाइ उहो मुसलसिल जाखोड़ कंदो रहियो, जंहिंजे करे उहो अॼुकल्ह अॼु शाइन थो करे पियो। त मां सम्झां थो त जेकॾहिं इहे फैसिलिटीज़ उन पैमाने ते, जहिड़े पैमाने ते हाणे फैसिलिटीज़ कंहिं यूरोप जे ॿार खे मुयसरु आहिनि या तरक़ी याफ़्ता दुनिया जे कंहिं रिसर्चर खे मुयसरु आहिनि, जेकॾहिं असांजे रिसर्चर खे, असांजे माण्हूअ खे बि जेकॾहिं उहे मिलनि, उहे इंसेंटिव्स मिलनि, त मां सम्झां थो त कंहिं बि तौर ते असांजो माण्हू यूरोप जे माण्हुनि खां या यूरोप जी रिसर्च खां कम। असां वटि रिसेंटली इंडस्ट्री स्क्रिप्ट ते कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां हिकिड़ी तमामु वॾी कॉन्फ्रेंस थी, उन में सभु स्कॉलर्स ॿाहिरां आया, त उते हिकिड़ो सुवालु इहो उभरे पियो त छा असां वटि सिंध या पाकिस्तान में अहिड़ा स्कॉलर्स कोन्हनि के जेके उन्हनि सां वेही, शायदि हिकिड़ो कलीम लाशारी उन्हनि सां गॾु हुयो, पर ॿिया स्कॉलर्स इन हवाले सां मां सम्झां थो आहिनि सही, पर उनखे तव्हां वारी ॻाल्हि त फराहम नथा कया वञनि। बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि सां कमु करे सघनि था, ज़रूरु आहिनि एॾा इन लेवल जा, जंहिं लेवल जा स्कॉलर्स ॿाहिरि आया, इन लेवल जा स्कॉलर्स हिते कई मौजूदु हूंदा, आहिनि बि, यकीन सां बि चऊं था, पर मुमकिन आहे उन्हनि खे मौक़ो न मिलियो हुजे, ज़ाहिर आहे जंहिंखे मौक़ो मिलंदो उहो ज़ाहिर थींदो। अच्छा मुख़्तियार साहिबु, तव्हांजी मुलाक़ातूं रहियूं आहिनि वॾनि वॾनि शख़्सियत, मिसाल उस्ताद बुखारी सां बि तव्हांजी जी हा मुलाक़ात बि रही, उनखे तव्हां साम्हूं वेही ॿुधो बि, कचहरी बि कई, ईअं ॿियनि बि रही या केतिरनि सां मुलाक़ात में इहे जेके जदीद सिंधी शाइरी जा 3 नाला त तव्हां पाण खणी वियो, उस्ताद बुखारी, शेख हयाज़, ताजल बेवस, त इन्हनि मां ज़ाहिर आहे तव्हां सभिनी खे पढ़ो था, पर जदीद सिंधी शाइरीअ जे कहिड़े शाइर तव्हांखे वधीक माना हुनजी शाइरी अट्रैक्ट कयो या तव्हांखे वणंदी आहे? जदीद शाइरीअ जे हवाले सां मिसाल ॻाल्हि कंदासीं त हुन में को शक न आहे त शेख हयाज़ जो नालो ई टॉप ते वञी बीहंदो। उन खां पोइ ज़ाहिरी आहे ॿी, उन खां पोइ वारी जेका लाइन आहे शाइरनि जी, उन्हनि मां बि केतिरा ई नाला आहिनि जेके जेके सुठे नमूने सां कमु कंदा ऐं जदीद शाइरीअ वारे हवाले सां उन्हनि जो कमु ऐं उन्हनि जूं एफर्ट्स जेके आहिनि से उहे क़ाबिले तारीफ़ आहिनि। ऐं उन खां पोइ मिसाल अवामी शाइरी वारे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उस्ताद बुखारी, पर हक़ीक़त इहा आहे त उहा बि शाइरी जिदत जे सभिनी पैमाननि ते बीठल आहे, जिदत जे पैमाननि ते बीठल आहे, तॾहिं त जदीद ज़माने जे माण्हूअ जे हवासनि खे उहा टच करे थी, उनजे दिलि खे टच करे थी ऐं मुतासिर करे थी। त उन वक़्तु जशन लतीफ़ असां डिग्री कॉलेज लाड़काणे में थी रहियो, असां बि शागिर्द हुआसीं, उनजो हिसो हुयासीं। उन में उस्ताद बुखारी सदारत पियो करे उनजी,
ऐं असां कारकुननि में शामिलु हुआसीं, अदबी संघ जे कारकुननि में शामिलु आयासीं। त शाइरी पढ़ण जो जॾहिं मुंहिंजो वारो आयो त मां बि उहो हुते अची शाइरी पढ़ी। त शाइरी पढ़ी वञण खां पोइ जॾहिं मां वियुसि, जॾहिं उस्ताद बुखारी जॾहिं तक़रीर जे कई त मुंहिंजो ख़ासि तौर ते हवालो ॾेई ऐं हुन उहा ॻाल्हि कई त जॾहिं हेॾा नौजवान जज़्बाती शाइरी ऐं एॾी शाइरी जेका नौजवाननि खे मुतासिर करे विझे थी, सुजाॻ थी करे, अहिड़ा जेकॾहिं शाइरी करणु शुरू कया, नौजवाननि शाइरी शुरू कई त असांजे सिंध जो रोशन मुस्तक़बिल आहे, अदब जो मुस्तक़बिल रोशन आहे। ऐं पोइ वरी मां जॾहिं हुन खां पंहिंजे पहिरें ॿारनि जी शाइरीअ जो जेको ॿारनि जो जेको किताबु आहे उनजो मुहाग हुन खां लिखायो उस्ताद बुखारी खां, त इहो ज़िक्र हुन वरी उन में बि कयो। हुन उस्ताद बुखारी खे बि इहा ॻाल्हि यादि हुई त मां डिग्री कॉलेज में इहो पंहिंजो शहर पढ़ियो हुनजी मौजूदगी। ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, पर गुफ़्तगू खे असां पुॼाणी तरफ़ वठी था वञूं। तव्हां हिकिड़े स्पीकर तौर बि तमामु घणा पसंदि आहियो, ख़ासि तौर नौजवान तव्हांखे तमामु घणो ॿुधणु चाहींदा आहिनि ऐं पसंदि कंदा आहिनि। सुठे स्पीकर जूं कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि तव्हांजे ख़्याल में? साईं, मां बुनियादी तौर ते उस्ताद हुजण जे करे ज़ाहिर आहे मुंहिंजो इंटरेक्शन आहे ई नौजवाननि सां, उन्हनि सां ॻाल्हायूं था पिया, त मां सम्झां थो त सुठो जेको स्पीकर आहे उहो हिकिड़ो त पंहिंजे मौक़िफ़ में बिल्कुलु वाज़िह हुजणु खपे ऐं उन जे लाइ दलील बि उन वटि ॾाढा वाज़िह क़िस्म जा हुजनि ऐं उहे के ख़्याली न हुजनि। जेकॾहिं मंतक़ी जेकॾहिं हू दलील ॾिए थो त उहे बि एॾा चिटा हुजनि, पर जेकॾहिं डेटा पेश करे थो त उहे बि हिकिड़ियूं मुस्तनिद ऐं एथेंटिकेटेड उहा हक़ीक़तूं उन्हनि खे उहो ॾिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उहो पैगाम पंहिंजे आवाज़ जे थ्रू जेके उन जे साम्हूं वेठा आहिनि उन्हनि ताईं सही नमूने सां पहुचाए सघे। हाणे इन में जेकॾहिं असां जदीद इल्मनि जे हवाले सां पब्लिक स्पीकिंग खे ॾिसंदासीं त पोइ उन में हिकिड़ियूं शयूं उन में थियनि थियूं। हिकिड़ो त इहो जेको मां हिसो जेको ॾसे वियुमि हुओ, उन खां पोइ जॾहिं रोस्ट्रम जे सहारे सां या रोस्ट्रम अॻियां रखी पुठियां माण्हू बीहे थो त उते उहो इन तरीक़े सां बीहे जो ईअं महसूसु न थिए त रोस्ट्रम जे सहारे ई बीठो आहे। जेकॾहिं रोस्ट्रम उन खां किरी कढी वञिबो त उहो किरी पवंदो, या इन खां अलावा ॿी मूवमेंट जेका आहे, छो त फ्लैक्चुएशन्स उहे ज़रूरी आहिनि। जीअं मिसाल ॻाल्हाइण में फ्लैक्चुएशन अचे थी, अहिड़े नमूने इंसान जो दिमाग़ बि आहे। जेकॾहिं तव्हां ॻाल्हाईंदव हिकिड़े स्पीड ऐं हिकिड़े लेवल ते ॻाल्हाईंदव तॾहिं बि तव्हांजो उहो मैसेज सही नमूने इवन आवाज़ में बि फ्लैक्चुएशन पैदा करणी आहे, अहिड़े नमूने सां बॉडी लैंग्वेज बि। ऐं बॉडी लैंग्वेज जेका तव्हांजी आहे उहा मौक़े ऐं मुनासिबत मौक़े ऐं प्लेस जे मुनासिबत सां हुजे। तव्हां अकेडमिक इदारे में जॾहिं तव्हां ॻाल्हायो था त तव्हांजी बॉडी लैंग्वेज उन तरीक़े जी हुजे। जेकॾहिं तव्हां पब्लिक स्पीकिंग में सफ़ा ॿाहिरि कंहिं पिंडाल में ॻाल्हायो था, जिना बाग में ॻाल्हायो था, कंहिं ॿिए बाग में, ऐं ऑडियंस कहिड़े क़िस्म जो आहे, इहे सभई शयूं माण्हू पंहिंजे ज़हन में रखी करे इहे ॻाल्हियुनि खे सम्झी करे ऐं ॿियो आई टू आई कॉन्टेक्ट उहो तव्हां सभिनी सां इस्टेब्लिश कयो। वेठलनि मां पिंडाल में वेठलनि मां जेकॾहिं तव्हां हिकिड़े सां वेही हिकिड़े खे वेही ॾिसी ॻाल्हायो था त ज़ाहिरी आहे ॿिया इग्नोर्ड महसूसु कंदा पंहिंजो पाण खे ऐं उतां का बि मतिलबु बेचैनी पैदा थी सघे थी। त इहे सभई शयूं जेके आहिनि से पब्लिक स्पीकिंग वारे मामले खे वधीक मुस्तक़ बणाइनि थियूं जेकॾहिं माण्हू उन्हनि सभिनी खे सही नमूने सां ॾिसे ऐं पूरो करे। तव्हांजो नॉलेज सेंटर में हिकिड़ो त सिलसिलो तालीमी लेक्चर्स जो रहियो आहे, पर तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खोड़ सारा वॾा माण्हू हिते नॉलेज सेंटर में वठी आया आहियो। कुझु उन्हनि माण्हुनि जो थोरो तव्हां ज़िक्र ज़रूरु कयो, तव्हां वॾा माण्हू नॉलेज सेंटर में जेके हाणे साईं उहे वॾा जेके माण्हू आहिनि उहे वॾा मुंतलिम अदीब दानिश्वर ऐं पंहिंजे बिहेवियर में बि उन्हनि मां केतिरा ई वॾा माण्हू ऐं मिसाली माण्हू उहे उन्हनि खे इन जे करे मां हिते दावत ॾींदो आहियां त हीउ जेको मुंहिंजो नओं नस्ल आहे जिन खे असां हिते क्लासुनि में बि पढ़ाईंदा, इन्हनि जो एक्सपोजर उन्हनि ॾिए थी, उन्हनि खे हू ॾिसनि, हुननि खे ख़बर पए त हीअ जेके हेॾो वॾो नालो पैदा करे विया आहिनि ऐं इहे बि असां जहिड़ा माण्हू आहिनि, इन्हनि खे बि असां जहिड़ा हथ, असां जहिड़े जिस्म, असां वांगुरु कपिड़ा, असां वांगुरु ॻाल्हाइनि था, असां वांगुरु खिलनि था, असां वांगुरु ॻाल्हाइनि था ऐं उन्हनि सां हथ बि मिलाए सघनि। फॉर एग्ज़ाम्पल मिसाल असां वटि पंहिंजे दौर जो गवर्नर मुइनुद्दीन हैदर आयो, उहो गवर्नर हुयो। उहो जॾहिं हिते विज़िट करणु आयो त असांजो नॉलेज सेंटर जो शागिर्दु जेको अदरवाइज़ कॉलेज में फस्ट ईयर थो पढ़े या इंटर थो पढ़े या 8th क्लास में थो पढ़े स्कूल में, नॉलेज सेंटर जो शागिर्दु आहे, उनजे लाइ त मुमकिन न आहे त गवर्नर खे हथु मिलाए सघे। पर जॾहिं उहो उनखे हथु मिलाए थो त उनखे ख़बर पए त गवर्नर त ईअं ई इंसान आहे जीअं मां आहियां इंसान, ऐं मां बि जेकॾहिं महिनत कयां त मां बि ईअं मथे वञी सघां थो। अहिड़े नमूने इल्म अदब जा तमामु वॾा नाला, दानिश्वर हिते आया, कैसर बंगाली आयो, मुआशात जो तमामु वॾो नालो आहे, ऐं उन खां अलावा ॿिया कई जेके इल्म अदब जा बि वॾा नाला, डॉक्टर आफ्ताब अबड़ो, मुस्तफ़ा कुरैशी हिते
आयो उहो हुते अचे लेक्चर ॾेई वियो। नज़ीर लगारी आयो जेको तमामु बहितरीनु वॾो सहाफ़ी आहे, कराची में सिंधी उर्दू साबित में हुनजो एडिटर रहियो आहे, उर्दू अख़बारुनि जो वॾो नालो आहे। त अहिड़े नमूने सां या तमामु वॾो शाइर पंहिंजो इसाक़ तुनियो आयो जंहिंजो आबदा परवीन साहिबा हिन जनम हुन जनम इहो ॻायो आहे। त ईअं इल्मु अदब शाइरीअ जा, तालीम जा, समाज जा अहिड़ा वॾा सकाफ़ती हवाले सां तारीख़ जा वॾा वॾा नाला ऐं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं हिते नॉलेज सेंटर में आयूं ऐं उन्हनि अचे पंहिंजो इल्मु फर्म उहो ट्रांसफर करण जी कोशिशि कई हिननि ॿारनि ॾे ऐं यकीननि ॿारनि उन्हनि मां घणो पिरायो। इहो ई सबबु आहे जो असांजा उहे ॿार जिन इहे लेक्चर ॿुधा ऐं अटेंड कया ऐं पंहिंजो उन मख़सूस उमिरि में बि आया, क्वालिफाइंग एज में बि आया, त उन्हनि कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन में तमामु वॾियूं कामयाबियूं इंस्पिरेशन मिली हूंदी। अच्छा मुख़्तार साहिबु, हाणे तव्हां हिन वक़्तु जॾहिं बि पोइ हिते ॾिसो था, तव्हां चओ था त मां पंहिंजी ज़िंदगी सफल गुज़ारियो आहियां, यकीननि उहा सफल आहे, तॾहिं ई तव्हांखे हेतिरा सारा माण्हू इन हवाले सां मिसाल तौरु पेश कनि था। सक्सेसफुल पाण बि तव्हां आहियो, तव्हां पंहिंजे पोइ नस्ल खे बि, भाइरनि खे बि, सभिनी खे तव्हां पढ़ायो आहे, हिकिड़ी मंज़िल ते रसायो आहे। तव्हांजे प्लानिंग में हिन वक़्तु कहिड़ियूं शयूं आहिनि जेके मां इहो चाहियां थो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे, छो त हिन वक़्त ताईं असां जेतिरो बि इदारा जेतिरो वक़्तु बि हलाया आहिनि इहे मसवाड़ ते ई हलाया आहिनि, मसवाड़ ते ई इहे बिल्डिंगियूं रहियूं आहिनि। ऐं इन जे करे इहो थियो आहे त जॾहिं मसवाड़ी मालिक खे जॻह ज़रूरत पई त वरी असां वरी कंहिं ॿिए हंधि हलिया वियासीं, पर वरी जिते ॿिए हंधि कमु शुरू कयोसीं त वरी अल्हम्दुलिल्लाह उहो ॾाढो शानदार नमूने सां कमु, छो त माण्हू कमु थो ॾिसे, जिते बि कमु थिए थो उहो ॿारु डुकी उते अचे पहुचे थो। पर हाणे इहो मुस्तक़िल में मसवाड़नि ते केतिरो कमु हलंदो, त मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त किथे को बिल्डिंग मां पंहिंजी वठी सघां ऐं जिते उहो परमानेंट, छो त माण्हू ईंदा वेंदा आहिनि पर इदारा जॾहिं क़ाइमु आहिनि त उहे हमेशह पिया हलंदा आहिनि। माण्हूअ जी उमिरि महदूद आहे पर इदारनि जी सच जी जेका आहे सा उमिरि उहा हमेशह जी आहे, उहा क़ाइमु आहे। त इन हवाले सां मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे ऐं मुंहिंजी जेका प्लैनिंग में बि शामिलु आहे त काश मां इन लाइक़ु थियां त को अहिड़ी बिल्डिंग वठी सघां। पर सूरत हाल ऐं हालतूं ऐं मुल्क ऐं महांगाई जहिड़े पासे ॾे वञनि थियूं त इहे शयूं काफ़ी मतिलबु दुश्वार ऐं ॾुखी बि लॻे थी। ऐं ॿियो वरी असांजो कमु जेको नाले सेंटर में उहो घणो तणो इहो रहियो आहे जंहिंमें आम भलाई वारो कमु, कमर्शियल करे असां हिनखे न हलायो आहे। इन जे करे मार्जिनलाइज़्ड कम्यूनिटीज़ जेके मिसाल बागड़ी कम्यूनिटी जंहिंखे माण्हू अलाए कहिड़े निगाह सां ॾिसे, मां उन्हनि जे नौजवाननि खे, उन्हनि जे नियाणियुनि खे हिते नॉलेज सेंटर में अचे अंग्रेज़ी सेखारी ऐं बिना के मुआविज़ो वठण जे बल्कि किताब ॾियण जे उन्हनि खे हिमत ॾियारे ऐं मेन स्ट्रीम में उन्हनि खे शामिलु करण जे लाइ ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि सुठो पिरायो। ऐं असां वटि ब्लाइंड स्टूडेंट्स जो काफ़ी नंबर, नियाणियुनि जो बि ऐं छोकरनि जो बि उहे हिते आया, उन्हनि खे असां फ्री में एजुकेशन, किताब, उन्हनि जी जेका बि असां सपोर्ट करे सघूं अकेडमिक डेवलपमेंट जे, ऐं नतीजतन उहो तव्हां पढ़ी वञण खां पोइ उन्हनि मां केतिरा ई ब्लाइंड स्टूडेंट उहे बरसरे रोज़गार थी विया आहिनि, सरकारी नौकरियूं उन्हनि खे मिली वियूं, उहे कमु कनि था पिया। अहिड़े नमूने इहे ॿियूं केतिरियूं मार्जिनलाइज़ कम्यूनिटीज़ आहिनि जिन खे असां फ्रीअ में, ऐं ग़रीब मिसकीन ॿार जेके नथा भरे सघनि किथे फीस, त पोइ असां उन्हनि खे पढ़ाए अल्हम्दुलिल्लाह हासिलु करे विया आहिनि हितां। ऐं तव्हांजो जेको लिखणु पढ़ण वारो कमु आहे उन में छा तव्हांजी प्लानिंग? उहो बिल्कुलु जारी आहे, उहो मां जारी रखियो वेठो आहियां। मां हाणे बि केतिरनि ई किताबनि ते तबसरा लिखिया आहिनि, लिखां थो पियो, कुझु मज़मून लिखां थो, कॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ जूं यादगिरियूं बि आहिस्ते आहिस्ते लिखंदो वञा थो पियो, कॾहिं का शाइरी था करे वियूं, कॾहिं को कंहिं माग मकान ते को मज़मून लिखी वियूं था। यादगिरियूं लिखण जो को इरादो आहे? इहो बिल्कुलु आहे, इनशाला उहो लिखिबो। हिकिड़ी त मुंहिंजी प्लैनिंग आहे त ख़ुदि मां ई नाले सेंटर जी जेका तारीख़ आहे, नाले सेंटर जो कमु आहे, नाले सेंटर जी जेका अचीवमेंट्स आहिनि, जेका सर्विस आहे, या हिते जेके पढ़ी विया आहिनि नौजवान उन्हनि अचीवमेंट्स कहिड़ियूं हासिलु वञी कयूं आहिनि, नाले सेंटर जा टीचर्स, नाले सेंटर में जेके विज़िट्स रहियूं, इल्मी अदबी जेके हिते असां प्रोग्राम कया आहिनि, इहो बि हिकिड़ो तारीख़ जो इहो हिसो थींदो। असांजूं नेक तमन्नाऊं ऐं मुहबतूं आहिनि, चाहींदासीं त तव्हां शाइर आहियो त आख़िर में कोई पंहिंजो शेर ॿुधायो, उन खां पोइ असां तकड़ में जेको मूंखे यादि पए थो उहो इहो आहे त ज़माना तूं असांजे राह में हाइल न थी सघंदे, भली सूलियत चाढ़े छॾ वफ़ाऊं मुंतज़र आहिनि। या हिकिड़ो ॿियो बि इन हिसाब सां मूंखे अक्सर करे उहो मूंखे बि इंस्पिरेशन ॾींदो आहे। तव्हां प्यारा दोस्त आहियो, तव्हां बि उहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में चवंदा आहियो, ऐं काफ़ी दोस्त बि उहे जॾहिं मां उन्हनि सां मिलंदो आहियां त उहे चवंदा आहिनि यार तुंहिंजी इहे सुठियूं जेके आहिनि उहे असां वटि लिखियूं पयूं आहिनि, असां जॾहिं बि
परेशान थींदा आहियूं उनखे ॾिसंदा आहियूं। इहो आहे त जॾहिं बि ख़ुशीअ जे पहर में रहियासीं, ज़माने जे कातिल नज़र में रहियासीं, वाह न मंज़िल मिली ऐं न को थकु भॻो वाह, आहे, वाह। सॼी ज़िंदगी ॼण सफ़र में सफ़र में रहियासीं। रहियासीं। वाह वाह, इहो ई आहे। तमामु घणी महिरबानी मुख़्तियार साहब, तव्हां सां ॻाल्हियूं थियूं पर अञा बि अहसासु इहो थो थिए त खोड़ सारियूं ॻाल्हियूं रहिजी वियूं, ॿी असां गैदरिंग में उहे ॻाल्हियूं वरी कंदासीं ज़रूरु। मौजूद दोस्तो, अवां सिंधी ॿोलीअ जे नाले वारे लेखक, तमामु सुहिणे शाइर, मुंतज़िम, नॉलेज सेंटर जे डायरेक्टर ऐं लाड़काणो डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी लाड़काणे जे चेयरमैन प्रोफेसर मुख़्तियार समो साहब जूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधियूं। यकीनन उन्हनि ॻाल्हियुनि मां तव्हां खोड़ सारो कुझु पढ़ाईंदव। असांजे हिन अॼोके सिलसिले जेको अंदरि और जो सिलसिलो आहे साहस टीवी ते, इन मां असां तव्हां खां इजाज़त वठंदासीं। वरी ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां तव्हां सां हाज़िर थींदासीं।